अस्सलाम वालेकुम जी एसन सभिनी दोस्तन खे पहिरियों इहो अर्ज़ु रखंदुसि त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं यूट्यूब चैनल ते सब्सक्राइब करे ऐं मुंहिंजा वीडियो ॾिसंदा रहो। कोशिशि कंदुसि त मां तव्हांखे सिंध जी मौजूदा सूरत हाल बाबति ऐं ताज़ा तरीन बाबति वधि में वधि अपडेट ॾेई सघां ऐं पंहिंजो रायो ॾेई सघां, उन ते तज़ियो ॾेई सघां। ही वीडियो रिकॉर्डिंग जो मक़सदु आहे त मां पंहिंजे सिंध जी लीडरशिप सां मुखातिब थियां, सिंध जी लीडरशिप सां मुखातिब थी उन्हनि सां इहो मामिलो रखां, इहो अर्ज़ु रखां त वकला बिरादरी जे धरणे खां पोइ, बबरलूअ जे धरणे खां पोइ जेका सिंध जी सूरत हाल आहे उनखे तव्हां कीअं ॾिसो था ऐं कीअं मैनेज करणु घुरिजे, तव्हांजे मथां केतिरी ज़िम्मेवारी आहे, सिंधी क़ौम जे मथां केतिरी ज़िम्मेवारी आहे। मां अॻ में बि वीडियो में चयो हुउमि त वकला बिरादरी हिकु प्रोफेशनल तबिको आहे जंहिंजो सियासत सां थोरो घणो वास्तो भले हुजे, पर उन्हनि जो सियासी को कद काठ कोन्हे, सियासी मामलनि में उन्हनि जो को बि दिलचस्पी वारो रुझान घटि आहे, नाहे, न बराबरि आहे। वकला बिरादरी जेका ज़िम्मेवारी सम्झी बबरूअ वारे धरणे में अची वेठी, उन्हनि उन पंहिंजी ज़िम्मेवारीअ खे बख़ूबी निभायो, जेतिरो उन्हनि जो वस हुयो। मां वरी हिकिड़ो दफ़ो चवां थो त हू सियासी माण्हू न आहिनि, हुननि पंहिंजी ज़िम्मेवारी सम्झी सिंधी क़ौम जी अबतर हालीअ ते जेको कुझु करिणो हुयो उन्हनि कयो। हाणे उन बाब खे असां उते छॾे उन जे नतीजनि खे अॻिते खणी उन जे असरनि खे जेके ईंदड़ वक़्त में सिंध ते सिंधी माण्हूअ जे पंहिंजो ज़िंदगियुनि ते पवंदा, उनखे खणी अॻिते वधूं। बबरलूअ जो धरणो माज़ी बणिजी वियो, पर उन जा असर, उन जी क़ीमत, उन जो क़दुरु ऐं उन जा नतीजा जेके सिंधी क़ौम खे फ़ाइदे में रहिया ऐं सिंधी क़ौम जेका उन मां लाभ हासिल कंदी रहंदी, उहे अणगणिया आहिनि। मुंहिंजी गुज़ारिश आहे सिंध जी लीडरशिप खे, मोहतरम जनाब ज़ैन शाह साहब खे, अयाज़ लतीफ़ पलीजो साहब जन खे, राशिद महमूद सुमरो साहब जन खे, हलीम आदिल शेख साहब के, सनान कुरैशी के ऐं ॿियो जेके बि दोस्त, जेके बि अॻवान, आसिफ बालादी। मां जो हक़ीक़त इहा आहे त आसिफ बालादी मुंहिंजो पसंदीदा शख़्सियत आहे ऐं मुंहिंजी ख़्वाहिश हुई ज़ाती, न ॻाल्हाइणु घुरिजे मथां जिस्क वारा दोस्त वली कावड़ियल मूंखां। मुंहिंजी ख़्वाहिश हुई बशीर ख़ान खां पोइ आसिफ बालादी जेकॾहिं जिस्कम जी क़यादत संभाले हा त मां सम्झां थो त जिस्क मल्हाए हिन वक़्तु अञा बहितरीन रंग ढंग में हुजे हा। बहरहाल उहो मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे, मां माज़रत कयां थो वरी बि जिस्कम जे दोस्तनि खां मथां उन्हनि खे इहा शइ ग़लति लॻे, ऐं इन जो मतिलबु इहो बि न आहे त मां मोहतरम सनान कुरैशी खे पंहिंजो साइड करे आसिफ बालादीअ जी हिमायत थो कयां। मां पंहिंजी पसंदि जी ऐं दिलि जी ॻाल्हि रखियमि हिते, छो जो मुंहिंजी उहा पसंदीदा शख़्सियत आहे ऐं तक़रीबन बशीर ख़ान कुरैशी जो राइट हैंड हुयो ऐं तमामु बहितरीनु प्यारो माण्हू आहे जेतिरो मूं हुनखे ॼातो आहे। हालांकि पंहिंजो मुलाक़ात न आहे आसिफ बालादी साहब सां, पर मां जेतिरो ॼातो आहे उनखे त मूंखे हिकु बरजुस्ती ऐं बहितरीनु ऐं मुफ़किर हिकिड़ी शख़्सियत लॻी आहे उहा। अचूं था पंहिंजे मक़सद ते। गुज़ारिश आहे सिंध जी क़यादत खे त वकला बिरादरी जेको कयो, जेको पंहिंजी ज़िम्मेवारी सम्झी निभायो, उहो निभाए वई। अचो त हाणे गॾिजी सोचियूं त असांखे हाणे छा करिणो आहे, असां ते वधीक कहिड़ी ज़िम्मेवारी पई आहे, छो जो सियासत सियासी माण्हूअ जो कमु आहे, सियासत ज़िम्मेवारीअ जो नालो आहे।
जेकॾहिं असां ज़िम्मेवार न आहियूं, असां पाण खे ज़िम्मेवार नथा सम्झूं, त पोइ असां सियासी माण्हू न आहियूं, असां वॾा मुनाफ़िक सॾिबासीं। सियासी माण्हूअ जी ज़िम्मेवारी आहे। सियासी असल में असां वटि सियासत जो रंग रूप मटिजी वियो आहे। सियासत माना करप्शन, बेईमानी, ठगी, बेहयाई थी वई आहे। हालांकि सियासत जो मतिलबु इहो आहे त पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करणु, पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीहणु, पंहिंजे माण्हुनि सां अबतर हालनि में उन्हनि जी मदद करणु ऐं उन्हनि जो हौसलो थियणु, इहा आहे सियासत जो मतिलबु। इहा आहे सियासत त असां पंहिंजे माण्हुनि जी, जेके बेपहुच माण्हू आहिनि उन्हनि जी पहुच बणिजूं, जेके बेसहारा माण्हू आहिनि उन्हनि जो सहारो बणिजूं, जेके पुठिते पियल माण्हू आहिनि उन्हनि खे अॻिते आणण में पंहिंजे वसा पूरी कोशिश कयूं। सियासत जो त इहो मक़सदु आहे। हाणे मां ॻाल्हि कई त माना हिन वक़्तु सियासी अॻुवाणनि ते जेका ज़िम्मेवारी आहे, वकील बिरादरी जेको निभाए वई, हिन महिल सियासी अॻुवाणनि ते जेका ज़िम्मेवारी आहे उहा असां महसूसु कयूं, बजाए जे इन खे कुझु दोस्त नाराज़ था थियनि त बाबा वकील बिरादरी हाणे छा कंदो, फलाणो साईं वकील साहिबु छा कंदो, हाणे उहो सियासत में ईंदो, उहो सियासत में न ईंदो। मां सम्झां थो त उहो अलॻि हिकिड़ो बहस थी वेंदो। हिन वक़्तु सिंध खे जेको पंहिंजो रस्तो मिलियो आहे, सिंध खे जेका राह मिली आहे, उन खे असां कीअं अॻिते वधाए ऐं उनखे फ़ाइदेमंद बणायूं सिंध लाइ, उन मामले ते असांखे सोचणो पवंदो। इन लाइ मां सभिनी अॻुवाणनि खे अर्ज़ु रखंदुसि। कुझु अॻुवाणनि तनक़ीद कई आहे त बबर लोही दाणो पंहिंजो उहे नतीजा न ॾेई सघियो आहे जेके असांखे नतीजा घुर्बल हुया। कुझु वरी सुठनि दोस्तनि, सुठनि ज़हन वारनि माण्हुनि चयो त को बि जिदोजहद 100% नतीजा न ॾेई सघंदी आहे। उन लाइ ज़ाहिर आहे तव्हांखे मरहले वार कामयाबियूं मिलंदियूं आहिनि, उन लाइ तव्हां कोशिशूं कयूं। हाणे हिन महिल सियासी क़यादत ते आहे ज़िम्मेवारी, त उहा पंहिंजो इन पंहिंजो शऊर खे, इन सम्झ खे, इन सोच खे, इन मुतहद हुजण खे कीअं थी अॻिते वठी हले। असां हिकिड़ी माना तमामु ख़राब आदत हिकिड़ी असां में इहा आहे, असां नज़रियाती तौरु अलॻि त आहियूं ई आहियूं। माना मुफ़्त सिंध में 8 खां 10 पार्टियूं पंहिंजो स्टेक सम्झनि थियूं, पर 8 खां 10 पार्टियूं ई पाण खे अलॻि अलॻि स्टेक सम्झनि थियूं। सिंध जे मामले ते गॾु बीहंदे बि हर कंहिंजो इहा कोशिशि हूंदी आहे त मां फलाणे अॻुवाण खां अॻिते निकिरां, मां फलाणे अॻुवाण खां अॻिते निकिरां। उन जा जेके अॼुकल्ह सियासी कारकुन न थियो आहे, असां वटि सियासी कारकुन जी माना रही आहे त बाबा शख़्सियत परस्त, मुंहिंजो अॻुवाण भलो, मुंहिंजो बाबो भलो, मुंहिंजो बोतार भलो। जेकॾहिं बोतार बाबे बोतार वारा ऐं जेकॾहिं असां चङनि मुड़ुसनि वारी सियासत कयूं था त पोइ असांखे सियासी कारकुन सॾाइण जी ज़रूरत न आहे। पोइ उहे असांखां बाठा ऐं पंहिंजो उहे चमचा भला आहिनि, जेके घटि में घटि सिधो सओ त बोतार था बि ऐं चवंदा त असां हिन जा वाठा आहियूं। असां सॾायूं सियासी कारकुन ऐं पाण खे सियासी कारकुन सॾाइण खां पोइ चऊं त यार मुंहिंजे अॻुवाण जी हीअ हैसियत आहे, उहो ग़लति ॻाल्हाए त बि सही आहे, मुंहिंजो अॻुवाण हेॾो मोतबर आहे, जेकॾहिं उनजी का ग़लती आहे त बि माफ़ कयो। बाबा क़ौम जे मामले में मां सदाई चवंदो रहियो आहियां, क़ौम जे मामले में ग़लतियूं न हूंदियूं आहिनि, क़ौम जे मामले में गद्दारियूं हूंदियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां थोरो बि पंहिंजी सोच सम्झ मुताबिक़ बि मिस थी था वञो न, मुताबिक़ बि मिस थी था वञो न, त तव्हां इहो सोचियो त मतां असां गद्दारीअ जे ज़मरे में अची वञूं। सर्टिफिकेट कंहिंखे ॾियण जी ज़रूरत न आहे, न मूं वटि सर्टिफिकेट आहे, न कंहिं ॿिए पार्टीअ जे दोस्त वटि सर्टिफिकेट आहे, पर ज़िम्मेवारी आहे। जेकॾहिं तव्हां पाण खे ज़िम्मेवार सम्झो था, सियासी अॻुवान सम्झो था, सियासत कंदड़ सिंध में पाण खे सम्झो था, त पोइ तव्हां ते सिंधी क़ौम जो हक़ आहे त उहो तव्हां खां पुछाणो बि करे। उनखे सिंधी क़ौम खे हक़ आहे त उहो तव्हांखे इन अहिड़े ग़लति कम खां बि रोके जंहिंजो असर पूरी सिंधी क़ौम ते पवे, पूरे सिंधी मुआशरे ते पवे, सिंधी क़ौम जी जिदोजहद ते पवे, सिंधी क़ौम जे कास ते पवे। ठीकु आहे न। सियासी कारकुन असांजो जेको आहे उहो तमामु घणो हिकिड़ो जज़्बाती आहे। जज़्बाती सिंध जे मामले ते हुअणु घुरिजे, जज़्बाती धरतीअ जे मामले ते हुअणु घुरिजे, जज़्बाती असांखे पंहिंजे वसीलनि जे मामले ते हुअणु घुरिजे, जज़्बाती असांखे पंहिंजे सिंध जी बका लाइ, पंहिंजे समुंड जी बका लाइ, पंहिंजे गोरख जी बका लाइ हुजणु घुरिजे।
पर असां जज़्बाती छा ते आहियूं? मुंहिंजो अॻवान बाबा सभिनी खां वधीक जिदोजहद में रहियो। मुंहिंजो अॻवान साईं पहिरें ॾींहं खां जिदोजहद में रहियो। मुंहिंजो अॻवान साईं हीअं करे छॾियो। मुंहिंजो अॻवान साईं माना का राति न सुम्हियो, को ॾींहुं न रहियो हुन लाइ जो माना हू जिदोजहद में न हुजे।